नाज़िर मيرپور माथेलो में डिप्टी कमिश्नर ऑफिस के मेन गेट ते पेट्रोलियम कंपनी तरफा जबरी बरतरफ कियल 3 पोहियतन इमाम रोशन अली निसार अहमद जी बहाली लाइ 10 ॾींहं खां एहतजाज जारी आहे। वधिक तफ़सील ॾिसूं था इन रिपोर्ट में। सिंध के अमीर तरीन ज़िले घोटकी ज़िले में जेका गैस पैदा थी रही है, दुनिया के वडे गैस प्लांटन में माड़ी गैस जो वडो नालो है, जो डिस्ट्रिक्ट घोटकी में है, डेहर की तालके में माड़ी गैस इंतजामिया है, उन्हीं मकामी मानुन के रोजगार मां फारिग करे छड़ियो है, जबरी रोजगार मां फारिग कियो वियो आहे। उहे ही मकामी पोरहत मकामी मजदूर एहतजाज करे रहा है। हिते सिविल सोसाइटी जा मानू इन सां गॾु मौजूद आहिनि। ही ॾाढी थी आहिनि, डिप्टी कमिश्नर घोटकी ऑफिस ॿाहिरां एहतजाज करे रहा आहिनि। इन बुख हड़ताल ते मौजूद आहिनि। अचो हिन अमीर तरीन जेको ज़िलो घोटकी में जंहिंजो गैस तेल ऐं जेको अमोनिया जो ख़ारिज थिए, उनजे असांखे उन्हनि बीमारी जी सूरत में मफलूज कयो वियो आहे। नौजवाननि खे जेको बीमारी ॾिए पिया, उनजे दवा ऐं दारू खे छॾे जेके असांजा मज़दूर होते डेली वेज ते कम कन पिया, जेको 3-4 साल थी आहिनि, उन्हनि खे माड़ी पेट्रोलियम जबरी हटायो आहे। तव्हांखे इन मीडिया जे थ्रू चऊं था ऐं खुलियल चऊं था, जेकॾहिं मज़दूर आयो त हिननि जे मज़दूरनि जे हक़ में अची हिन DC खे ॿुधायो ऐं हितां जे अमलदारनि खे ॿुधायो त हिननि सां इंसाफ़ कयो ऐं हिननि खे बहाल। असांखे थोरो ॾुख थिए थो, 10 ॾींहं थिया आहिनि मज़दूर हिते DC ऑफिस जे गेट ते वेठा आहिनि। इन जो मुतालबो इहो आहे त इहे डेली वेजिस ते कमाइनि था पिया। डेली वेजिस ते लोकल माण्हू उन्हनि ज़मीना ॾिनियूं आहिनि, उतां जा ग्राहकू आहिनि, उन्हनि खे डेली वेजिस ते इन्हनि खे कढियो वियो आहे। इन्हनि खे 10 ॾींहं थिया आहिनि हिते एहतजाज कंदा पिया। कोई बि न MNA आयो आहे, न कोई MP आयो आहे, न कोई सलाहकार आयो आहे, न कोई DC आयो आहे, न SDM आयो। कंहिं बि हिन ग़रीबनि मिसकिननि खे नथो ॿुधे। छा भला जेको मिसकिन आहे, मज़दूर आहे, उहो इंसान न आहे? असांजा छोकिरा 3 जेके कमु कंदा हुया, खिरोई जान, इमाम अली, रोशन ऐं निसार अमन शर, माड़ी पेट्रोलियम जी फील्ड मेंटेनेंस डिपार्ट आहे। 2017 खां वठी कंटिन्यू उन में कमु कंदा रहिया। हे जेकी गुज़री वई मार्च 2021 9 तारीख़ ते हिननि बिना सबब जे हिननि छोकिरनि खे कढी छॾ। असां इंसाफ़ जे लाइ DC ऑफिस अची वेठा आहियूं। अॼु 10हों ॾींहुं आहे असांखे DC इन आउट रोज़ानो थिए थो 10-20 फुटनि जे इन रस्ते खां। कॾहिं DC इहो गवारा न कयो आहे त हे ग़रीब वेठा आहिनि, इन्हनि खां पुछां छो वेठा। जीअं त असां अॼु हिते हिन बुख हड़ताल में शरीक आहियूं, छो जे अफ़सोस ॾुख थियो आहे जेके असांजा मज़दूर इन्हनि जो मीडिया ते इन ते ॿुधो, असां पाण हिते शरीक थियाऊं। जी महिरबानी करे हिननि ग़रीबनि मज़लूमनि सां हक़ थियो वञे, इन्हनि खे बहाल कयो वञे। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV, मीरपुर।